जेकरे माँ खां पुछा कई वने न कि तुझी ख्वाहिश कहिड़ी आहे वॾे में वॾी, त मां ॿुधाईंदी मुंहिंजी ख्वाहिश इहा ई आहे कि जेको मुंहिंजो पुटु आहे न उहो घोड़ी सजे, घोट सजे, घोड़े ते चढ़े। मां जे लाइ वॾे में वॾी ख्वाहिश इहा हूंदी आहे, सतगुरु कृपा करनि पाण सभु गॾु थियूं। जेको ही शब्द गुरु अर्जन देव महाराज ने उच्चारण कयो आहे न, सतगुरु फरमान कंदा इंसान पंहिंजो भरोसो पूरो रखे। जेकर इंसान जो भरोसो पूरो आहे त सतगुरु उनजा कार्य रास करण जे लाइ, कार्य सिधाइण जे लाइ पाण अची सेवा कंदा आहिनि, पाण अची करे पुॼंदा आहिनि। ही शादी जो कार्य आहे त साखी बि हिकिड़ी शादी जी मूंखे यादि अचे पई। भगत कबीर साहिब जिन जी धीअ जी शादी, कमाली उनजो नालो आहे, भगत कबीर साहिब जिन जी धीअ जो। पाण सभिनि खे ख़बर आहे कि भगत कबीर साहिब के वॾा अमीर न हुया, उन्हनि खे वॾा बंगला न हुया, उन्हनि खे गाॾियूं न हुयूं, पर भगत कबीर साहिब जहिड़नि वटि परमात्मा जो नाम हुयो, जेको हृदय में वसाए करे पाण खे वॾो अमीर तरी सम्झंदा हुया। भगत कबीर साहिब जन कपिड़े जो कमु शुरू कयो कि धागो वटींदा हुया, धागे मां कपिड़ो ठाहींदा हुया, पोइ उहो विकिणी करे पंहिंजे घर जी क्रिया हलाईंदा हुया। साहिबनि जो शब्द अचे थो, मुस मुस रोवे कबीर की माई, ए बारक कैसे जीवे रघुराई। हिकिड़े ॾींहुं छा थियो, भगत कबीर साहिब जन जंहिं सुईअ सां उहो धागो विझी करे कपिड़ो ठाहींदा हुया, हिकिड़े ॾींहुं छा कयूं, उहो कपिड़ो बि छॾे छॾियऊं, उहा सुई धागो सभु छॾे छॾियऊं, ऐं सॼो ॾींहुं हुन राम खे यादि कंदा कि हे राम तुंहिंजो ई आसरो आहे। ध्यानु ॾेई करे ॿुधो कि परमात्मा ते जेको बि इंसान भरोसो रखे थो न, परमात्मा उनजा कम कीअं थो निभाइण अचे। अॼु पाण हिन साखी में, इन कथा जे अंदरि उहा परमात्मा जी उहा साखी ॿुधासीं कि परमात्मा कीअं सेवादारी बणिजी करे भगत कबीर साहिब जिन जी न्याणी जी शादी कराई। सो सभु एकाग्र चित थी करे सभु ध्यानु हिकु जॻह ते लॻाए करे ही कथा श्रवण कयो। सभई चओ सतनाम, सभई चओ सतनाम। त माता लोई, माता चवण लॻी भगत कबीर साहिब जिन खे कि कबीर तव्हीं हे पंहिंजो कमकार सॼो छॾे छॾियो आहे, पोइ हे घर कीअं हलंदो, तूं पंहिंजी औलाद खे कीअं पालींदे। त भगत कबीर साहिब चवण लॻा पंहिंजी माता खे, मुंहिंजी मां जॾहिं बि सुईअ में धागो विझण जे लाइ उन धागे खे ज़बान सां आलो कंदो त उन समय में मुंहिंजो हिकिड़ो श्वास अजाई हलियो वेंदो आहे। सभई चओ सतनाम। मां जंहिंमहिल बि ज़बान सां उहो धागो आलो करे सुई में विझण जी कंदो आहियां त उन समय में मुंहिंजो हिकिड़ो श्वास अजायो हलियो वेंदो आहे। इन करे मूंखे परमात्मा जो नाम कीमती आहे, पर ही कपिड़ा, ही कारोबार कीमती न आहे मुंहिंजे लाइ। त माता चवण लॻसि, जेकॾहिं इहो कारोबार न कंदे त पंहिंजी न्याणी जी शादी कीअं कराईंदे। तो वटि धन त न आहे जो पंहिंजी न्याणी जी तूं शादी कराईंदे। त माता जे चए ते उहो खतर जो कपिड़ो भगत कबीर साहिब तयारु करणु शुरू कयो। जंहिं महिल खतर जे कपिड़े जो थान ठाहियईं त माता चवणु लॻसि, ओ कबीर इहो थान विकिणी जंहिं महिल मोटे न त पंहिंजे लाइ हिकिड़ो सुहिणो वॻो वठी अचां, सुहिणो ॾाढो जेको ठहे तोखे शादी में। हे जेको खदर जो कपिड़ो तोखे पातल आहे न, इहो शादी में सुठो न लॻंदई। ऐं इहो जंहिं महिल थान विकिणी चए
त पंहिंजे घर जे सॼे सामान जो जेको बि सामान खुटल आहे न्याणी जी शादी जो उहो सॼो सामान वठी करे पोइ ई मोटिजां। त शादी जे लाइ सुहिणो कुर्तो हुजई, घर जे लाइ राशन हुजई, ऐं न्याणीअ खे जेको कुझु ॾियणो आहे उहो सामान बि वठी करे पोइ ई मोटिजां। हाणे भगत कबीर साहिब थान खयों कुल्हे ते ऐं निकितो बाज़ार में विकिरण जे लाइ। सभई चयो सतनाम।